सुप्रीम कोर्ट में सिविलियन जो कोर्ट मार्शल करण के खिलाफ जो दरख्वास्त हुई उन दरख्वास्तुन से पहिरें ही मौके ते सो बिन जजन यानी नामज़द चीफ जस्टिस काजी फाइल सां ऐं जस्टिस सरदार तारिक मसूद उन्हनि एतराज़ वारो बेंच ते जस्टिस काजी फाइल सां चवणो त हू हिन बेंच तस्वर नथो करे जॾहिं सरदार तारिक मसूद भी उनकी हिमायत कई है। उन बाद जेका सूरत हाल इहा वञी ॾिठी त बेंच जेका सा टुटी वही 9 रुकनी बेंच ऐं उन बाद हाणे इहा इंफॉर्मेशन आहे त चीफ जस्टिस 7 रुकनी बेंच जोड़ी आहे जंहिंमें जस्टिस काजी फाइल सां जस्टिस तारिक मसूद शामिल न आहिनि। कुछ देर में जस्टिस चीफ जस्टिस सरवाज ने 7 रुकनी बेंच जेका था उन्हनि चइनि दरख्वास्तुनि ते ॿुधणी शुरू कंदी आहे। जोकी ॿुधणी दौरान जस्टिस काजी फाइल सां मुख़्तलिफ़ ऑब्जर्वेशन ॾिनियूं आहिनि। हिकु त उनकी ऑब्जर्वेशन इहा हुई त जेको प्रैक्टिस एंड प्रोसीजरल बिल आहे वो बाज़ाब्ता तौर पर ॿियनि कानूननि जी वो बिल है वो कानून है वो फील्ड में मौजूद है। उन कानून तहत जो अदालती ॿुधणी जो इख्तियार है वो 3 जजन खे तय करणो आहे ऐं आइन जे आर्टिकल 175 तहत अदालत जो कंहिं केस की ॿुधणी कंदी आहे। इख्तियार जो समात आइन मां ई खणियल आहे। अहिड़ी रीति जस्टिस काजी फाइल सां चवणो त हू हिन बेंच खे बेंच तस्वर नथो करे छाकाणि त जेसिताईं उहा 3 रुकनी बेंच जेका था कानून मुताबिक़ समाज जो इख्तियार किन जजन के नथी ॾे तेसिताईं मैच नथी जुड़ी सघे ऐं जस्टिस काजी फाइल सां चवणो त हू कंहिं बेंच में तेसिताईं शामिल न हूंदो जेसिताईं प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल जो फ़ैसिलो नथो अचे। जस्टिस सरदार तारिक मसूद जेको बि हिन बेंच जो हिसो उन में जस्टिस काजी फाइल सां जे मौक़े जी हिमायत कई। उन चवणो त पहिरीं प्रैक्टिस एंड प्रोसीजरल बिल जेको आहे कानून जेको आहे उन ते फ़ैसिलो थियणु घुरिजे। जेकॾहिं असां ही बेंच जेको फ़ैसिलो करे छॾे थी त उनजी अपील जेको कहिड़ी बेंच ॿुधंदी। अहिड़ी रीति 9 रुकनी बेंच जेका था छुटी वई हाणे 7 रुकनी बेंच जेका था कुछ देर में हिननि चइनी दरख्वास्त ते ॿुधणी कंदी आहे। जोकी ॿुधणी दौरान एतिराज़ अथनि जस्टिस काजी फाइल सां दरख्वास्त कई त हू हुननि जी जेको केस आहे उहो ॿुधी वठे। ही घर जो मामिलो आहे, घर जो तहफ़ुज़ ज़रूरी आहे जंहिं ते जस्टिस काजी फाइल सां चवणो त तव्हां जेको सो मुंहिंजा भाइर आहियो पर ही अवां जी जेको सो इज़त बि कयां थो पर हिकु बार बि जेको सो आइन जो हलफ़ जेको सो आहे जेको उहिदे जो हलफ़ आहे उहो नथो तोड़े सघां ऐं ही घर न आहे, ही सुप्रीम कोर्ट आहे ऐं हू बेंच मां इहो चई उथी वियो। कुछ देर में चीफ जस्टिस सरकार में 7 रुकनी बेंच ॿीहर हिन केस की ॿुधणी कंदी।